खबर ॾींदासीं हालाणी माजिबला शहरी खबर मूजिब हालाणी एसओपी ते अमल कराईंदड़ एसएचओ हालाणी बख्शल खान मला जो शहर में गश्त। एसएचओ बख्शल खान मला नफ़री साण करे शहर जो गश्त कया। नफ़री सां बिना मास्क घुमंदड़ शहरन के एसएचओ बख्शल खान मला ऐं वॾो मुंशी खादम सरगाणी शहर वासियुनि खे मास्क पाराया। जॾहिं त एसएचओ केतिरनि ई मार्केटनि सोनारा मार्केट, हालेपुरा मार्केट, फैज़ूनर मार्केट, ख़ासि करे मार्केट मेन चौक ऐं मेरापुर मेन स्टाफ ते गश्त कयो। एसएचओ शहर वासियुनि खे हिदायतूं ॾींदे चयो त कोरोना वबा ख़तरनाक बीमारी आहे, पंहिंजे घरनि में रहो, पंहिंजे ॿारनि खे घरनि खां ॿाहिरि न निकिरणु ॾियो, कोरोना जे मूज़ी मर्ज़ खां बचायो। एसएचओ शहरनि खे वार्निंग ॾींदे चयो जेकॾहिं कंहिं बि दुकानदार दुकान खोलींदा त उन्हनि खे कॾहिं बि मां बख़्श न कंदसि। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।